أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلما ذهبوا به وأجمعوا أن يجعلوه في غيابة الجب وأوحينا إليه لتنبئنهم بأمرهم هذا وهم لا يشعرون وجاءوا أباهم عشاء يبكون قالوا يا أبانا إنا ذهبنا نستبق وتركنا يوسف عند متاعنا فأكله الذئب وما أنت بمؤمن لنا ولو كنا صادقين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحابه أجمعين أما بعد पोइ आयात में असां ज़िक्र कयोसीं आयत नंबर 11 खां 14 नंबर में त यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर जेके पंहिंजे पीउ याक़ूब ॾे आया ऐं उनखे चयूं त यूसुफ अलैहिस्सलाम खे असां सां गॾु छॾ त असां सां गॾु खाए घुमे खेॾे ऐं असां जेको आहे उनजा ख़ैरु ख़्वाह आहियूं असां वॾी हिकिड़ी जमात आहियूं असांजे हूंदे उनखे कुझु बि नथो थी सघे पंहिंजे पीउ खे उन्हनि कन्विंस कयो उन्हनि राज़ी कयो कहिड़े नमूने त यूसुफ असां सां गॾु हले हालांकि अंदरि में हुननि जी जेका शइ हुई उहा ॿी हुई त हाणे नेक्स्ट आयात में अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधाए थो त जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे उन्हनि याक़ूब अलैहिस्सलाम खां वरितो त उन खां पोइ छा थियो ऐं उन्हनि छा कयो ऐं जॾहिं उन्हनि यूसुफ अलैहिस्सलाम सां जेको करिणो हुयो खूह में उछलाइणो हुयो खूह में उछलाइण खां पोइ जॾहिं वापसि आया पंहिंजे पीउ ॾे त उन वक़्तु उन्हनि जो रिएक्शन छा हुयो ऐं कहिड़े वक़्तु वापसि आया नेक्स्ट आयात में अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे इन जे बारे में ॿुधाए थो त आयत नंबर ये आहियूं 15 खां 17 15 16 ऐं 17 नंबर आयात आहिनि सूरह यूसुफ जूं त इन जी माना आहे पोइ जंहिं महिल खेसि यूसुफ खे खयाऊं ज़हबू बिही उन खयाऊं नियाऊं उनखे खूह जे तरे में उछलण जी पक कयाऊं ऐं ॾांहुंसि वही कयोसीं त संदसि हिन वाक़े जी खेनि ज़रूरु सद ॾींदे ऐं उहे तोखे न ॼाणींदा त हिन में जेका माना आहे फलम मां ज़हबू जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे हुननि फाइनली खयो फलम मां जी माना इहा आहे त इवेंचुअली फाइनली आख़िरकार जॾहिं एॾे सॼे ड्रामे खां पोइ आख़िरकार जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम राज़ी थियो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे याक़ूब अलैहिस्सलाम राज़ी थियो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे जॾहिं नेक्स्ट मॉर्निंग ते ॿिए ॾींहुं सुबुह सां उनखे खयूं त फलम मां आख़िरकार जॾहिं उहो उन्हनि खे खयूं इन में हिकिड़ो ज़ोर आहे शिद आख़िरकार जॾहिं उनखे खयूं त पोइ जमा थिया अजमाऊं ज़हबू बिही व अजमाऊं पहिरियां बि उन जमा थिया जेके पहिरीं वारी आयात में असां ज़िक्र कयोसीं त पहिरियां जमा थिया उन्हनि गुफ़्तगू कई मीटिंग कई त यूसुफ अलैहिस्सलाम खे असां क़तलु कयूं या असां उनखे खूह में विझूं या असां उनखे परे वारी जॻह ते उछलायूं पोइ इन ते डिसाइड कयूं इन शइ ते मुतफ़िक़ थिया त असां यूसुफ अलैहिस्सलाम खे जेको आहे कि ग़याबतिल जुब खूह जे अहिड़े खूह में विझंदासीं अहिड़े पार्ट में खूह जे जिते ऊंधे हुजे मतिलबु खूह एतिरो डिघो हुजे जिते ऊंधे हुजे त हाणे वरी जमा थिया यूसुफ अलैहिस्सलाम खे त खयूं याक़ूब अलैहिस्सलाम खां वरितऊं उन खां पोइ अजमाऊं वरी जमा थिया वरी जमा छाजे लाइ थिया हूंदा हिकु दफ़ो त जमा थिया उन्हनि गुफ़्तगू कई यूसुफ अलैहिस्सलाम खे खणण खां पोइ वरी उहे जमा थिया अल्लाह सुब्हानहु तआला चए थो अजमाऊं यूसुफ अलैहिस्सलाम खे खणी वरी छो जमा थिया हाणे यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि सां गॾु आहे त वरी जमा थियण जो मक़सदु कुझु मुफ़सरीन चवनि था त वरी जमा थिया उन्हनि मां थी सघे थो इत्तफ़ाक़ राय न बीहंदी हुजे को भाउ चवंदो हुजे त न इनखे मारे छॾियो को भाउ चवंदो हुजे न इनखे कंहिं परे वारी जॻह ते उछलाए छॾियो को भाउ चवंदो हुजे थी सघे थो उनखे खूह में उछलायो त इत्तफ़ाक़ राय न थींदी हूंदी इन करे वरी उहे जमा थिया उन पंहिंजे फ़ैसिले खे थी सघे थो किन जो ओपिनियन हुजे किन जो ख़्यालु हुजे त उहो चेंज थिए इन करे कुझु मुफ़सरीन चवनि था त उहे वरी जमा थिया ऐं जॾहिं उहे वरी जमा थिया त उहे जेके बि ॻाल्हियूं कनि पिया उहे कंहिंजे लाइ पिया कनि यूसुफ लाइ ऐं यूसुफ उन्हनि सां गॾु हुयो उन वक़्तु यूसुफ उहे सभु ॻाल्हियूं उन्हनि जूं ॿुधे पियो त इहे मुंहिंजे लाइ छा था सोचनि ऐं इहे छा था कनि यजअलू ऐं जॾहिं उनखे खणी विया ऐं उनखे ग़याबतिल जुब यजअलू फी ग़याबतिल जुब ऐं उनखे हुन में खूह में वेल में जुब में उन्हनि उछलायो ऐं जंहिंजो हेठि जेको ऊंधे हुई
अहिड़े खूह में वॾे में अहिड़ी जॻह ते खूह हुयो जिते आबादी बि न हुजे, उन में उनखे उछलायूं। हाणे हिन में सिर्फ़ु हिन आयात में अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाए थो त हुननि खयों यूसुफ अलैहिस्सलाम खे आख़िरकार वरितऊं याक़ूब अलैहिस्सलाम खां, उन खां पोइ जेको आहे उहे जमा थिया ऐं उनखे खूह में उछलायूं। हाणे जेको रियल सीन हूंदो उहो रियल सीन ईअं न हूंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रियल सीन में अल्लाह सुब्हानो ताला असांखे हिकिड़ी आयत में ॿुधायो त जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त हर हिकु लफ़्ज़ जे पोयां हिकिड़ी माना आहे। त मुफ़स्सिरीन इन्हनि जी माना छा कढी आहे, माना उन्हनि जी तफ़सीर में माना में लिखियलु आहे त उन्हनि उनखे खयों ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि जे अंदरि में एतिरी नफ़रत हुई, एतिरो हेठि हुयो जो मारण जेतिरो, त ईअं आसानी सां यूसुफ अलैहिस्सलाम खे खणी न विया हूंदा, खणी प्यार सां मोहबत सां खणी हुनखे उछलाया हूंदा खूह में। न, यूसुफ अलैहिस्सलाम खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि मारियो हूंदो, हुननि बदशद ॻाल्हायो हूंदो, उन्हनि ते टार्चर कयो हूंदो, ज़हनी टार्चर, उन ते जिस्मानी टार्चर कयो हूंदो, उन खां पोइ हुनखे उछलायो हूंदो ऐं इवन जॾहिं उछलायूं त हुनजी शर्ट बि जेका आहे उहा लाथऊं। त एतिरी हद ताईं हुननि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको ॿार खे, नंढे ॿार खे, मासूम ॿार खे कोई ईअं एतिरो ज़ुल्म करे त उन में उन्हनि जी जेको हेठि उन्हनि जी जेका नफ़रत उन सां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहा नफ़रत इन मां ज़ाहिर थिए थी। त अल्लाह सुब्हानो ताला, जीअं हाणे मिसाल जे तौर ते असांखे को ॿारु प्यारो आहे, जीअं 3-4 भाउ भेण आहिनि, की हिकिड़े ते को ज़ुल्म थो करे, त एतिरो ज़ुल्म करे थो जो असांखे उहा ॻाल्हि नथी वणे, त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तूं कीअं थो करे सघे, तूं इहो इन सां कीअं थो करे सघे, तुंहिंजो भाउ आहे, तूं हुन सां इहो कीअं थो करे सघे, तूं इहो कयो कीअं। त हिननि लफ़्ज़नि में हिकिड़े क़िस्म सां अल्लाह सुब्हानो ताला जी अहिड़े क़िस्म जी कावड़, एंगर, त ॿार सां इहो हे कीअं था कनि, अहिड़ो कहिड़े नमूने था कनि, त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो उन्हनि खे ला यशऊरून, उन्हनि खे इल्मु न हुयो त उहे कनि छा था। उन्हनि खे इन शइ जो इल्मु न हुयो, उहे इन शइ में अवेयर न हुया, इन शइ खे ॼाणनि न पिया, त उन्हनि जो उन वक़्तु सेंस कम ई न पिया कनि त जहिड़े वक़्तु इहो ज़ुल्म पिया कनि। ऐं अल्लाह सुब्हानो ताला इहे शयूं उन्हनि जूं रिकॉर्ड पियो करे। हाणे सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि त उन वक़्तु न का कैमरा हुई, न ॿी का शइ हुई, ऐं कंहिंखे बि इहा स्टोरी ख़बर न आहे सवाइ अल्लाह सुब्हानो ताला खे। त अल्लाह सुब्हानो ताला असांखे उहा शइ ॿुधाए थो जॾहिं भाइरनि हिकिड़े ॿार सां, वॾनि भाइरनि नंढे भाउ सां, वॻे भाउ सां, ऐं उन्हनि सां एतिरो ज़ुल्म कयो, ऐं अल्लाह सुब्हानो ताला उहा शइ रिकॉर्ड करे असांखे ॿुधाए थो, छाजे लाइ, त असां इन मां सबक़ु हासिलु कयूं। त जंहिं बि ॿार सां किथे बि दुनिया में क़यामत ताईं, जॾहिं खां दुनिया ठही आहे ऐं क़यामत ताईं, इहे जेके आयात आहिनि इहे ज़िंदा आहिनि। इन्हनि इहे आयात हर को निमाज़ में बि पढ़ंदो आहे ऐं हर को क़ुर जॾहिं पढ़ंदो आहे उन में बि पढ़ंदो आहे। त अल्लाह सुब्हानो ताला इहा शइ ॿुधाइण थो चाहे त ॿार जेके आहिनि उहे अल्लाह खे प्यारा आहिनि। ॿार खे अगरि कोई ज़ुल्म थो थिए, ॿार सां अगरि अहिड़े क़िस्म जो को ज़ुल्म थो थिए एतिरी हद ताईं, त अल्लाह सुब्हानो ताला उहा शइ रिकॉर्ड थो करे। ॿी का बि कैमरा न आहे, पर अल्लाह सुब्हानो ताला जी रिकॉर्डिंग, अल्लाह सुब्हानो ताला जा फ़रिश्ता उहा शइ रिकॉर्ड था कनि। जीअं आयात में आहे त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो, जीअं पोएं ज़माने जा अरब हूंदा, जॾहिं उन्हनि खे न्याणियूं ॼमंदियूं, धीअरूं ॼमंदियूं, त उहे उन्हनि खे ज़िंदा पूरे छॾींदा। त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो त क़यामत वारे ॾींहुं उन्हनि खां जिन खे ज़िंदा पूरियो वियो, उन्हनि न्याणियुनि खां, उन्हनि धीअरुनि खां पुछियो वेंदो। त पोएं ज़माने में ईअं हूंदो त अरबनि जे घर में जेका धीअ ॼमंदी त उन्हनि खे हिकिड़ी अंदरि जी जेका बैड फीलिंग या बुरी जेका फीलिंग हूंदी, या बुरो सम्झ वेंदो त मूंखे धीअ ॼमी आहे, ऐं उहे कंहिंखे ॿुधाईंदा बि न हुया। क़ुर अचण खां अॻु में इहा शइ हूंदी। ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह असां सभु मुस्लमान आहियूं। हाणे मुंहिंजे ख़्याल में जंहिंखे बि धीअ ॼमंदी आहे उहो ओतिरो ई ख़ुशि थींदो आहे जेतिरो पुटु ॼमण थींदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, ईअं ई हूंदो, अल्लाह कंदो। ऐं प्लस में त अल्लाह सुब्हानो ताला उहा शइ ॿुधाए थो त हाणे त हिन वक़्तु उन्हनि इहा शइ कई, त उन धीअ ॼमी उनखे ज़िंदा जेको आहे पूरे छॾियऊं। उन वक़्तु हुन धीअ सां या उन छोकिरी सां का सिक्योरिटी न हुई, उन ॿार सां का सिक्योरिटी, का अहिड़ी शइ न हुई जो ॿार खे कोई बचाए। पर क़यामत वारे ॾींहुं उन छोकिरी खां पुछो वेंदो त तोखे ज़िंदा छो विधो वियो या पूरियो वियो या ज़िंदा छो मारियो वियो। त उन वक़्तु अल्लाह सुब्हानो ताला जी सिक्योरिटी, अल्लाह सुब्हानो ताला जा फ़रिश्ता, अल्लाह सुब्हानो ताला जी सिक्योरिटी जेका उन छोकिरी सां गॾु हूंदी। जॾहिं उन वक़्तु उहा शइ जवाबु मिलंदो उन छोकिरी जो, त अल्लाह ताला जी सपोर्ट, फ़रिश्तनि जी सपोर्ट सॼी उन सां गॾु हूंदी। त जिते बि ॿारनि सां ज़ुल्म थो थिए, असां ॿुधंदा आहियूं अहिड़े इलाही क़िस्मनि जूं न्यूज़, जॾहिं ॿारनि सां ज़ुल्म थो थिए, ॿारनि सां जॾहिं बि ज़ुल्म थो थिए, त अल्लाह जा फ़रिश्ता, अल्लाह सुब्हानो ताला उहा शइ रिकॉर्ड थो करे। ऐं डेफिनेटली जॾहिं क़यामत ईंदी त उन्हनि ॿारनि खां पुछियो वेंदो तव्हां सां ईअं छो थियो।
ऐं उन वक़्तु उन्हनि ॿारनि जी सपोर्ट हूंदी, केरु सपोर्ट हूंदी, अल्लाह ताला जी सपोर्ट हूंदी ऐं फ़रिश्तनि जी सपोर्ट हूंदी। उहा जेका जंहिं उन्हनि सां कयो हूंदो उन्हनि सां जेको थींदो उहो अल्लाह सुब्हानो ताला खे ई ख़बर हूंदी। त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो हिन में, जॾहिं उनखे उछलायूं त संदसि वाक़ई जी खेनि ज़रूरु सद ॾींदे। अच्छा, उन वक़्तु जॾहिं उन्हनि उछलायो यूसुफ अलैहिस्सलाम खे अहिड़े खूह में, त ज़ाहिर आहे यूसुफ अलैहिस्सलाम ईअं न आहे त आराम सां चयो हूंदो त उछलाए छॾियो या चुप कयो हूंदो। डेफिनेटली चवंदो हूंदो पंहिंजे भाइरनि खे त मां तव्हांजो भाउ आहियां, तव्हां मूंसां ईअं छो था कयो, मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे, मां तव्हांजो भाउ आहियां। त उन वक़्तु अल्लाह सुब्हानो ताला जिब्रील अलैहिस्सलाम फ़रिश्तो मोकिलियो यूसुफ अलैहिस्सलाम ॾे त तूं जेको आहे इहा शइ इन्हनि खे जताईंदे। उन वेस्ट मूवमेंट ते जहिड़े वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम खे उन्हनि उछलायो, उन वक़्तु बग़ैर शर्ट जे, अगरि हाणे के ॿार जी अगरि तव्हां थोरी शर्ट लाहियो या थोरो कपिड़ो वधे त यकदमि में ढकींदो आहे, त उन वक़्तु अहिड़ी उन में बग़ैर शर्ट जे उनखे खूह जे तरे में उछलायूं। ऐं उन खां पोइ जिब्राईल अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानो ताला ख़ासि मोकिलियो उन्हनि खे ऐं उन्हनि खे ॿुधाईं त तूं जेको आहे इहा शइ इन्हनि खे जताईंदे ऐं उन्हनि खे इन शइ जो इल्मु बि न हूंदो। जीअं हाणे उन्हनि खे कंहिं शइ जो इल्मु न आहे, ला यशउरून, कंहिं शइ जो इल्मु न आहे, उन वक़्तु बि इन्हनि खे इन शइ जो इल्मु न हूंदो त इहो इन्हनि कयो छा आहे। त अल्लाह सुब्हानो ताला चए थो, जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम खे उन्हनि बाहि में विधो उन जे क़ौम वारनि, त अल्लाह सुब्हानो ताला बाहि खे हुकुम कयो त सलामती वारी थी वञे ऐं थधी थी वञे। त हिन वक़्तु जॾहिं ॿाहिरि हुनखे मोकिलियो, अल्लाह सुब्हानो ताला फ़रिश्तो मोकिलियो त यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿुधायो त इहे जेके शइ आहे तूं उन्हनि खे जताईंदे। अच्छा, उनखां पोइ वजाउ अबाहुम इशा ऐं यबकून, ऐं पंहिंजे पीउ वटि आया राति जो रोईंदा। इशा ऐं मतिलबु राति जो, यबकून इब्की मतिलबु रोईंदा आया। हाणे सभ खां पहिरियां विया त सुबुह सां, पर वापसि इशा जो छो आया? हिकिड़ो त मुफ़सिरीन चवंदा इन करे इशा जो आया, जीअं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, डेफिनेटली जॾहिं कंहिं घर मां को ॿारु गुम थी वेंदो आहे त हर को भॼंदो आहे त ॿार खे ॻोल्हियूं त ॿारु आहे किथे। त हे उहो सॼो टाइम गुज़ारे आया जीअं असांजो पीउ असांखे चई न सघे त वञो ॻोल्हियो यूसुफ खे, थी सघे तव्हांखे लभी वञे, हुनखे बग़ैर न खाधो हुजे, थी सघे थो किथे लभे या मां तव्हां सां गॾु थो हलां। त इशा जे टाइम ते आया त सॼो ॾींहुं असां हुनखे ॻोल्हियो, बग़ैर खे ॻोल्हियो, यूसुफ खे ॻोल्हियो, असांखे न मिलियो। ऐं इशा जे टाइम ते सॼो उहो टाइम जेको आहे उहो गुज़ारे आया। हुनजा ॿाहिरि क्लेवर हुया ऐं उहो इशा जे वक़्तु आया ऐं रोईंदा आया। त छा चयूं, पहिरियनि आयात में असां छा बयानु कयोसीं त उहे जेके पीउ वटि आया त असां यूसुफ जो ख़्यालु रखंदासीं, पर अंदरि में हुननि जी ॿी शइ हुई ऐं असां हुनजा ॿाहिरि आहियूं, असां हुनजा ख़ैरु ख़्वाह आहियूं, अंदरि जी हुन में ॿी शइ हुई। हाणे जेके आहिनि रोईंदा आया, अॼुकल्ह जे दौर में बि इलाही माण्हू जेके हूंदा आहिनि उहे अंदरि में ॿी शइ हूंदियूं अथनि, पर फेस ते फेस एक्सप्रेशन, हुननि जी बॉडी लैंग्वेज ॿियो कुझु चवंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं कूड़ ते रोईंदा बि आहिनि, इलाही माण्हू आहिनि, हूंदो दिलि में कूड़ अथनि, ज़हन में कूड़ अथनि, पर ॿाहिरां उहो रोईंदा त जीअं इहो सच लॻे। त हिते अल्लाह सुब्हानो ताला इहा शइ बयानु कई आहे त पंहिंजे पीउ ॾे रोईंदा आया ऐं अहिड़े वक़्त ते आया जो माण्हू वापसि बि न वञी सघे। छा चयूं, पंहिंजे पीउ ॾे अची पोइ छा चयूं, कालू या अबाना, साॻियो ई लफ़्ज़ या अबाना, ए असांजा बाबा, ए असांजा पीउ, इज़ा ज़हबना नस्तबिक़ु व तरकना यूसुफ, असीं डुकूं पिया ऐं पंहिंजी रेसिंग में लॻा पियासीं, असीं रेस में लॻा पियासीं। जीअं ज़हबना नस्तब चवंदा आहिनि हिक ॿिए खां अॻिते वधण में, असां जेको आहे डुकूं पिया, भॼूं पिया, पंहिंजी रेस में लॻा पियासीं। यूसुफ खे सामान वटि छॾियो, ऐं असां पंहिंजी रेस में लॻा पियासीं, एतिरी अॻिते ताईं भॼी वियासीं, असांखे मगन थी वियासीं उन में रेसिंग में, पंहिंजे हिक ॿिए जे मुक़ाबले में, जो असांखे यूसुफ खे पंहिंजे सामान वटि छॾियो। ऐं पोइ छा थियो, इंद मता इना, उनखे पंहिंजे सामान वटि छॾियो, फ़अकलहु ज़िअब, पोइ उनखे बग़ड़ खाधो। जॾहिं असां पाण में रेस में लॻा पियासीं, यूसुफ खे पंहिंजे सामान में छॾियो, असां पाण में रेसिंग पिया कयूं, असां पाण में मुक़ाबिलो पिया कयूं, असां एतिरो अॻिते ताईं वधी वियासीं। ऐं उहो पोइ छा थियो, उनखे बग़ड़ खाधो, सॼो कूड़, ऐं उहे सॼो रोइनि पिया। अहिड़े नमूने पिया ॿुधाइनि जीअं मिसाल जे तौर ते अॼुकल्ह असां मार्केट में वेंदा आहियूं, मूंखे कॾहिं कॾहिं ख़्यालु ईंदो आहे जॾहिं मार्केट में वेंदा आहियूं या कंहिं जॻह ते, या कॾहिं कॾहिं फ़ोन ईंदो आहे सेल्समैन जो, के सेल्समैन एॾा बहितरीनु पंहिंजी शयूं सेल कंदा आहिनि जो तव्हां उनखे न करे सघंदव, ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त उन्हनि खे न कजे। सभ खां बेस्ट आंसर इहो हूंदो आहे त मूं वटि एतिरी जेका आहे, दिस इज़ नॉट गुड टाइम, मुंहिंजे लाइ हे गुड टाइम, सुठो टाइम न आहे त मां इहो डिसीजन वठां, इहा शइ वठां।
थी सघे तो मां अॻिते हली सोचां, मां अॻिते हली पोइ इहो बेस्ट आंसर हूंदो आहे हुनखे सेल्समैन खे ॾियण जो, जेको अहिड़े नमूने पंहिंजी शइ प्रेज़ेंट करे सेल करे जो तव्हां न चई सघो। त इन में हुननि पंहिंजी जेको कूड़ हुयो उहो रोई करे एक्टिंग करे, माना ईअं न आहे त इहे चयो त बाबा यूसुफ खे असां खेॾण में लॻा पियासीं, भॼी वियासीं ऐं भॼूं पिया पाण में रेसिंग पिया कयूं, यूसुफ खे बीहारो बग़ैर खाइयूं, न, हुननि जेका शइ पंहिंजी प्रेज़ेंट कई पंहिंजे फुल इमोशन्स सां, जीअं असांजी बाबो जेको आहे इहा शइ यकीन सम्झे। हाणे जेको सचो माण्हू हूंदो आहे उहो सिंपली अची चवंदा बाबा असां खेॾण में लॻा पियासीं ऐं यूसुफ खे बग़ैर खाई वियो ऐं हुनजो ॾुख सैडनेस इहा हुजे, पर न, रोईंदा आया, इशा जे टाइम आया ऐं हुननि जी जेका इमोशन, हुन जेका एक्टिंग हुई उहा अहिड़ी हुई जो असां इहा शइ रियल लॻे, असांजी इहा शइ रियल लॻे, उहा हिकिड़ी शइ सेल पिया कनि, हिकिड़ी सुठे नमूने पेश पिया कनि कंहिंजे अॻियां, पंहिंजे पीउ जे अॻियां, याकूब अलैहिस्सलाम जे अॻियां। पोइ वरी चवंदा वमा अंत बि मुमिनिन लना वलो कुन्ना सादिकीन। हाणे चवनि था त पोइ उनखे बग़ैर खाधो ऐं तोणी असीं सच आया आहियूं, तोणी असीं, ऐं असां सच बि ॻाल्हायूं त तूं असां ते यकीन न कंदे। हाणे इहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू अचे थो ऐं उहो चए थो मां सच बि ॻाल्हायूं तूं यकीन न कंदे, इहो हुननि कीअं चयो, छो चयो? त सिंपली हुननि खे पंहिंजे उन्हनि मां लॻो त असां कूड़ था ॻाल्हायूं। या ॿियो त जीअं थींदो आहे त के माण्हू हूंदा आहिनि जेके एतिरी हद ताईं रोईंदा आहिनि, एतिरी हद ताईं एक्टिंग कंदा आहिनि, पोइ वरी जॾहिं रोईंदा आहिनि पोइ ॿिए माण्हू जो अॻिले जो फेस एक्सप्रेशन ॾिसंदा आहिनि त इहो माण्हू इन ते यकीन करे थो या नथो करे। अगरि इन ते यकीन करे थो त वेल एंड गुड, हुन में अॻिते वेंदा। अगरि यकीन नथो करे त पोइ हुनखे वरी ॿियो ऑप्शन ॾींदा। त जीअं सेल्समैन हूंदा आहिनि, का शइ सेल कंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि त हाणे हीउ न वठंदो, पोइ वरी चवंदा आहिनि त ठीकु आहे मुंहिंजो नंबर आहे, उहो फेस एक्सप्रेशन्स मां, लैंग्वेज मां उहो सम्झी वेंदा आहिनि। तव्हां छा रोईंदा हूंदा ऐं याकूब अलैहिस्सलाम खे इहा शइ यकीन ॾियण जी कोशिशि कंदा हूंदा कि हीअं करे ॾिठो हूंदो त याकूब अलैहिस्सलाम जेको आहे उहो उनजा फेस एक्सप्रेशन नथा लॻनि त इहो असां ते ट्रस्ट थो करे। पोइ छा चयूं त तोणी असां सच बि ॻाल्हाईंदा हुजऊं त तूं असां ते यकीन न कंदे, तूं असां ते यकीन छो कंदे, वलो कुन्ना सादिकीन, तूं असां ते यकीन छो कंदे, माना चवण में त असां कूड़ा आहियूं। त याकूब अलैहिस्सलाम जे फेस एक्सप्रेशन्स मां, बॉडी लैंग्वेज मां उहो सम्झी विया त याकूब अलैहिस्सलाम इन शइ ते असांजी इहा शइ सेल न थी। याकूब अलैहिस्सलाम असांजे हिन सॼे ड्रामे सां जेको असां कयूं था इन में कन्विंस न थिया आहिनि ऐं उन्हनि फेस एक्सप्रेशन ॾिसी छॾिया ऐं उन्हनि सम्झी विया त उहे यकीन। पोइ छा चयूं त तोणी असां सच बि ॻाल्हाईंदा आहियूं, सच बि ॻाल्हायूं था, तूं असांजो यकीन कीअं कंदे, तूं असांजो यकीन छो कंदे, तोणी असां सच बि ॻाल्हायूं। बेसिकली हुननि इनडायरेक्ट वे में पंहिंजो पाण खे कूड़ो बि चई विया। त इहे जेके आयात हुयूं हुननि पंहिंजो इहो सॼो जेको ड्रामो हुयो, इहे सॼी जेका कहाणी हुई उहा याकूब अलैहिस्सलाम जे अॻियां पेश कई। इन खां पोयूं वारियूं आयत या उन खां पहिरियों वारी आयात में बि हुननि जेके याकूब अलैहिस्सलाम ॾे आया, उन्हनि जे अंदरि में ॿी शइ हुई, ॿाहिरि में ॿी शइ हुई। हाणे बि हिननि जे अंदरि में ॿी शइ हुई, ॿाहिरि में ॿी शइ हुई। हाणे नेक्स्ट आयात में जेको आहे याकूब अलैहिस्सलाम जो जवाबु आहे, उन में याकूब अलैहिस्सलाम जंहिंमें चए थो सब्रुन जमील, ख़ूबसूरत जेको सब्र आहे, ब्यूटीफुल पेशेंस, ख़ूबसूरत जेको सब्र आहे, मां उहो ई कंदुसि। उहो छो थो चए ऐं उहो कीअं थो चए, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां पोइ थो चए, ऐं हुननि जी ॻाल्हियुनि ते याकूब अलैहिस्सलाम चए थो तव्हां कूड़ था ॻाल्हायो, तव्हां मां तव्हांजी ॻाल्हि ते यकीन नथो कयां, छो नथो कयां। ऐं उहो शर्ट बि खणी आया, हालांकि ऐं शर्ट ते खून बि लॻल हुयो। याकूब अलैहिस्सलाम उहो बि ॾिठो ऐं पोइ बि हुननि याकूब अलैहिस्सलाम डायरेक्ट चयो त तव्हां जेको आहे इहो पंहिंजे तरफ़ां ठाहे आया आहियो, तव्हां इहो सही न, सच नथा ॻाल्हायो। त उहो छो चयऊं ऐं सब्रुन जमील छो चयऊं, हालांकि हुननि जो प्यारो पुटु यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि जे दिलि जे वेझो, ऐं उन्हनि सिर्फ़ु चयो त मां सब्रुन जमील कंदुसि। त इहा आहे। उन खां नेक्स्ट आया ते उन ते ज़िक्र कंदासीं सुभाणे इंशा अल्लाह। ऐं हिते जेको आहे इहा स्टोरी, इहा कहाणी हिते किनान में यूसुफ अलैहिस्सलाम हुया, इहो सॼो किनान में थिए पियो। उन खां पोइ जेको नेक्स्ट पार्ट आहे इन कहाणी जो, नेक्स्ट जेको सीन आहे उहो इजिप्ट में आहे, मिस्र में आहे। जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र विया ऐं मिनिस्टर जे हाउस में एज़ अ सर्वेंट थी रहिया, मिनिस्टर हुनखे ख़रीद कयो। नेक्स्ट जेको बि पार्ट आहे उहो, नेक्स्ट जेको सीन आहे उहो मिस्र में आहे। त हाणे हिन आयात नेक्स्ट आयात खां पोइ किनान में जेका स्टोरी आहे उहा एंड आहे। ऐं उन खां पोइ जेका नेक्स्ट स्टोरी शुरू थींदी, जॾहिं केराविन आयो, काफ़िलो आयो, यूसुफ अलैहिस्सलाम खे हुतां खयूं ऐं उन्हनि खे सेल कयूं मिस्र में। ऐं मिस्र में छा थियो, उहे कीअं रहिया ऐं कीअं वॾा थिया ऐं उन खां पोइ कीअं जेल में विया, इन स्टोरी जी जेका अॻिते वारी कहाणी आहे, अॻिते वारी एपिसोड्स आहिनि ॿियूं जेके आहिनि उहे मिस्र में आहिनि।
अल्लाह सुब्हान ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे इन्हनि शयुनि खां बचाए त असां अहिड़नि माण्हुनि खां बि बचाए जेके अहिड़े नमूने एक्टिंग कंदा आहिनि ऐं असां पाण खे बि अहिड़ियुनि शयुनि खां बचाए त असां पाण बि कॾहिं अहिड़े क़िस्म जी शयूं न सोचूं ऐं न कयूं। अल्लाह सुब्हान ताला सभिनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सभिनि खे माफ़ु करे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।